नौशरो फिरोज़ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज़ जे स्टार ग्रामर स्कूल सिस्टम में अमन ऐं तइलीम इदारे पारां हिकु रोज़ा वर्कशॉप कोठायो वियो, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि तोड़े शागिर्दनि में आर्ट जे ज़रिए अमन ऐं सलामतीअ लाइ कमु कीअं थो करे सघिजे मुक़ाबिलो करायो वियो। इंगेजिंग यूथ ऐं चिल्ड्रन प्रोजेक्ट तहत आर्ट डी साइलेंट लैंग्वेजेस ऑफ पीस जे उनवान हेठि करायल प्रोग्राम खे ख़िताब कंदे इदारे जे प्रिंसिपल शाहिद हुसैन समो चयो त पीस एंड एजुकेशन फाउंडेशन तरफ़ां अमन ऐं सलामतीअ लाइ कीअं थो कमु करे सघिजे, ही मुनफरिद स्टाइल सां ॿारनि ऐं नौजवाननि में शऊर आणण वारो आइडियो ज़बरदस्त आहे, जेको अमल साराह जोॻो आहे। हुन चयो त अमन ऐं सलामतीअ लाइ 1,24,000 पैगम्बरनि खां अलावा आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ शाह लतीफ़ भिटाई बि अमन प्यार ऐं मोहबत सलामतीअ जो पैगाम ॾिनो आहे। उन लाइ असां सभिनी खे घुर्जे त अमन सलामती ऐं भाईचारीअ सां रहूं ऐं उन हवाले सां पंहिंजो किरदारु निभायूं त जीअं अमन ऐं सलामती क़ाइमु रही सघे। उन मौक़े ते प्रोजेक्ट जे कोआर्डिनेटर मैडम ज़ोया लाड़क, सुरैया शबीर अब्बासी, मिस महविश लाड़क, साबिर हुसैन वंगाणी, दानिश अली समो, अनीस हुसैन लाड़क, शुजा अली लाड़को मुक़ाबले में पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि खे शील्डियूं, स्टार्स, गिफ्ट्स, सर्टिफिकेट ऐं अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया। सब तारीफ़ूं अल्लाह पाक जूं जंहिंजे कब्ज़े कुदरत में तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां इन इदारे के हेड जी फाउंडेशन ज़ोया लाड़क। प्लीज़ कम